गामो कुछ भी ख़िदमत न कंदो महिमाननि जो। मन तव्हांजी ख़िदमत कयो त मां सुठो आहे, जेकॾहिं ख़िदमत न कंदो हिसाब मोतबर अञा ताईं सुम्हियो पियो आहे। शाबाश साहिबा, असां माण्हू अलाए काथे पहुता, नौकरियूं कयूं, हे सुम्हियो पियो आहे। बगुल आणो हुनखे सो आणो साईं। मूंखे शीं आणो साईं। हा शीं प्ले कयो। गोल कंप्लीट मुंहिंजो कयो, गोल कंप्लीट कयो। तूं जल्दी सेव थी भाईजान, जल्दी सेव थी तूं। ओह हाँ सॼी राति जागण वारा बाबा, सॼी राति जागो था, बिरोट ते वेहो था न। हे निंड में बि मूंखे शींहं हण, पाण खे लालची शींहं, ॿियनि खे गुल थो हणाए ऐं 100 वारो दिलि हणाए करे सेव थो कराए। केॾो सुम्हियो पियो आहे, नाश्तो वठी आयो आहे। उठ भला, छो भला माण्हू सिज काथे निकितो आहे। टाइम घणो थियो आहे? टाइम घणो थियो आहे? 10 थिया न। 10 बजे मूंखे छो उथारी? 8 उथारे, गलती थी वई, मां तो देर सां आयुमि न, हुते रश लॻी पई, काएं उथारे आहियां यार। मां 10 बजे न आहियां उथंदो, 3 बजे 4 बजे उथंदो आहियां। तूं 10 बजे मां निंड फिटाए वेही रहियो यार। एॾो तेज न ॻाल्हि आहे भाउ, तूं मुंहिंजो दोस्त न आहे पर्सनल, तूं मुंहिंजो ॿियो भाउ आहे। उन मूंखे चयो त मुंहिंजो दोस्त आहे, चई थो तॾहिं राह उत्तम आहे। तोखे 3 बजे उथारे, ॿियो को कमकार बि आहे। पोइ तूं मूं ते थोरो कयो आहे ज्यादा। अदा ॾिसो घणो बहस न कयो न यार। गाम थोरो महिमान नवाज़ थी नी। हिकु त निंड खां सवेल फिटाई माण्हुनि खे चंबा हणंदो, पर तोखे छॾिया ई न। त छॾे चंबाड़ंदो आहे, यको छॿियो पियो आहे 2:30 बजे ताईं। मोतबर हलूं त न चांहि बांहि पचा, तुंहिंजे लाइ अंडो वठी आयो आहियां, हलवा पूड़ी वठी आयो आहियां, खा न। बाक़ी छा 3 बजे उथंदो आहे तूं? चओ वज़ीर आहियां छा मां? 3 बजे उथंदो आहे। हे अधो त चए पियो वॾो ओता कीअं वॾो महिमान नवाज़ आहे। तूं त महिमाननि सां बेइज़्ज़तो तो महिमान खे बचो उठ बस ठहियो कर। एॾो सम्झो, एॾो राति कुते वांगुरु जागो था। माण्हू सवेर उथे, पंहिंजो कमकार करे, पंहिंजी रोज़ीअ सां लॻे। सही आहे यार। हाणे मथे में मां तो सूर विझां थो, अरे मां थो विझां सूर। सॼी राति जागो था। अधे खे फोन कयां, चवां थो हे मूंखे ईअं ज़लील थो करे। अदा ॻाल्हि ॿुधो, अधे खे न कर फोन न, बस चवां तूं मुंहिंजी इज़त करी थो ते। बस नथो कयां न, तूं फोन न बदनाम, इज़त कयां थो। वॾियूं ॻाल्हियूं पे थो करे त गामू ओता कीअं, गामू तोखे ईअं तुंहिंजूं ख़िदमतूं कंदो, फलाणियूं कंदो, टीरियूं कंदो, हिते तूं बेइज़्ज़तो थो करे। बस न, हे तूं हर राति ॾे फोन छो थो करे? माफ़ी घुर पहिरियां मूंखां। माफ़ी वरिती मां बाबा, बस माफ़ कर यार। अलाह सां जॻह उथारियो मैं, सुठी ॻाल्हि आहे न, हिन में ग़लति ॻाल्हि थोरी आहे। पाणी गरम कई यार? पाणी छाजो गरम कयां? कराची लॻो पियो, एॾो सीउ हिते न आहे। असां पाण सुबुह जो मां उथियो, थधे पाणी सां तड़ कयो आहे। छो दिमाग़ ख़राब कयो थी? हर राति ॾे फोन। तूं त हर मूंखे ब्लैकमेल न कर, हर राति ॾे फोन कयूं तूं। ॿियो कंहिंजो नंबर बि सेव थी आहे न। इहो नाश्तो में छा आहे बाबा? अंडो वठी आ। छा आहे? अंडो छा थो करे? अधे ॾे फोन थो वरी बि अधे ॾे। तोखे हर अधे ॾे फोन ॿुध त सही आहे। खाईंदे छा? हल छॾ अंडे खे। तोखे अधे न ॿुधायो आहे? न, छा खाईंदो आहे? अंडो न खाईंदो आहे? अधे खां पुछा करे ॾिसी आ त मां खाईंदो छा आहियां? मगज़ सुबुह जो बाकरे वारो मगज़ नाश्तो कंदो आहियां। तूं वरी अंडो खायो, अंडो वठी आयो आहे। अदा हाणे मगज़ काॾां अचे? हिन वक़्तु 10 थिया आहिनि, काॾां मगज़ अचे? ऐं मगज़ मूंखे पचाइण न ईंदो आहे, इहो होटलनि ते मिलंदो आहे। छो ॾिस ईअं न कर न। होटल खां वठी आ न भला यार। मां न खाईंदो आहियां अंडो, खाईंदो ई न आहियां। अंडे में मूंखे तकलीफ़ आहे यार। छा थियो अथई? मूंखे केरु हल ॾे त भला मगज़ वठी अचां। छा ॾियां? पैसा ॾींदे न त उहो मगज़ वठी ईंदो। अधे खे फोन थो। मां भरिया थो पंहिंजा पैसा, मां भरिया थो, रख त बाबा अधे ॾे। मां हिकिड़ो मगज़ खाईंदे ॿ वठी आ। 2 मगज़? हा, इहो तोलियो खणी आ ऐं शैम्पू साबुण खणी आ। हा, चांहि ठाही अथई? अंडो हिकु त बवा पवई, खा न पहिरियों। अल्लाह, तोखे अधे कुझु बि कोन सम्झायो मां कि कहिड़े घर में रहां यार। यार ॻाल्हि ॿुध न पहिरियों। चवां पियो मां गामू वटि न वेंदुसि। गामू रहण जहिड़ो ई न आहे, रहाइश जहिड़ो ई न आहे यार। सही तरह पियो आहे न। छड़ो मानीअ जी तकलीफ़ आहे, उहा क्लियर था कयूं न। बाक़ी हर भर मथो छो थो खाए? अंडो पहिरियों तूं मगज़ खां पोइ चांहि पी न। मां जी एॾी किनी तबियत आहे न, मां जी अखि खुलंदी आहे। हिकु त मूंखे कची निंड मां उथारी, 3 बजे खां अॻु में उथारींदो केरु न आहे। जेॾी महिल मां निंड मां उथंदो आहियां न, चांहि कप पियो हूंदो आहे, बिस्किट पिया हूंदा आहिनि, मुंहिंजो मथो जेको आहे न उहो सूर करणु लॻंदो आहे जेसिताईं उहो न हुजे त। हल चांहि ठाहियां थो, पोइ वञा थो, मगज़ वठी अचां थो।
अने मगज़ अञा हाणे वठण वेंदे? केमल वठी अचां, मूंखे कहिड़ी ख़बर छा खाधे थो वञे। हाणे मगज़ वठी थो अचां न, ॿुध त सही न वञे का। तूं मूंसां जेके नाजाइज़ी कई आहे न, हा सॼे ॻोठ खे, अधे वारनि खे, सॼे अधे जे दोस्तनि खे हिकिड़े हिकिड़े खे ॿुधाईंदसि त तूं मूंखे ज़लील करे था कढियो। ज़लील न कयो आहे, तूं चांहि पी, मां तुंहिंजे लाइ वठी थो अचां, मगज़ ठाहियां थो न। हिकु कची निंड मां मूंखे उथारी, मथां वरी जेको मगज़ बि कोन वठी आई, वरी चए थो हाणे वञी वठी अचां, चवां बि कोन ठाही, वरी चवां बि हाणे ठाहियां। हे इज़त आहे महिमान जी, हे महिमान नवाज़ी तो करी तूं त असांजी ज़लील करे राई मूंखे त तूं। हाणे त खंडु कोन्हे, पती कोन्हे, खीर वठी थो अचां, उहे हिकिड़े हिकिड़े माण्हू खे मस्जिदनि में वञी ऐलान कराईंदसि त गामो महिमान नवाज़ कोन थियो, गामो ओताकी कोन थियो, गामो कुझु बि ख़िदमत न कंदो आहे महिमाननि जो। माना तव्हांजी ख़िदमत कयो त मां सुठो आहे, जेकॾहिं ख़िदमत न कंदो छो थो चईं अधे खे छो चई त मूं वटि मोकिलियईं त मूं वटि ओताक आहे? त मूंखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजी हाई फाई डिमांडियूं मगज़। मां हिते 11 साल ॿीहर न चइजां भाईजन, मां पाण 11 साल मां पाण मगज़ न खाधो आहे। मगज़ कहिड़े रंग जो हूंदो आहे, हुन में बसर पवंदा आहिनि, कीमो पवंदो आहे या टमाटो पवंदो आहे, का ख़बर न पवंदो आहे। मगज़ में कीमो बि पवंदो आहे। पोइ महिमान खे छो था घुरायो तव्हां? महिमान खे घुरायो त राति जे लाइ चांहि पाणी पीए, मगज़ इहे त मां कॾहिं न कयो। हाई फाई स्टार होटल हणा हिन खुदो क़िस्मत हिते मथो भञी छॾियां। अलाह यकीन करे अधे जो महिमान आहे, न त मां तोखे अहिड़ो हशर कयां। मां अधे जे करे हिकिड़े करे चुप कर, मूंखे नौकरी वर्क छा थो करे। हिते लाइव हलायां थो, फेसबुक लाइव हलायां थो, सभिनीनि खे ॿुधायां थो त गामो केतिरो महिमान नवाज़ आहे। ईअं त न कर, सभिनी तोखे यार तोखे छड़ मानी न करे दुनिया खे ॿुधाए थो। मां अधे जी महिरबानी जे करे, उन जे करे असां जे हेठां दॿियो पियो, उन मूंखे नौकरी वठाए ॾिनी, मां तॾहिं तुंहिंजे अधे जी बर्दाश्त थो कयां, न त मां तोखे न ख़ाली मानी न खाराई। 10 बजे तूं उथारे पहिरीं नाजाइज़ी इहा कई त पर राति मूंखे चवे त मूंखे 10 बजे न उथार, मूंखे 3 बजे उथार चई मूंखे। ॿी नाजाइज़ी मूंखे पाणी गरम करे कोन ॾिनई। वैसे हर को थधे त पाणी कंदो आहे। ॻण नाजाइज़ियूं जेके अथई उहे ॻण। 3 नाजाइज़ी आहे त तूं सुबुह जो चांहि जो कोप ऐं जेको बिस्किट मुंहिंजे लाइ न रखी। 4थी नाजाइज़ी तूं मगज़ कोन वठी आई, चई त मां मगज़ हाणे वठण ईंदुसि। बस मगज़ मां काल्ह आणिया यार, मूंखे पचाइण न ईंदो आहे। पाणी थधे सां तड़कंदाऊं 9 बजे इन लाइ उथारियो मां चवां तोखे काॾे कमकार ते वञिणो पवे, तॾहिं मां तोखे सवेल उथारियो आहे। तूं हर अधे तूं मूंखे मथां ऐसा न कया, हुनजे लाइ बर्दाश्त थो कयां। बुढ़ी मर ओता की तूं, बुढ़ी मर पंहिंजे ओता खे लॼाई खुदा। अधे तुंहिंजो बर्दाश्त थो कयां जेको तूं वठी ॻाल्हाए थो। तूं वेह रहो त सही न। महिरबानी तुंहिंजी, असां तौबा कईसीं। मां वञी अधे खे ॿुधाईंदसि, ॻोठ वारनि खे ॿुधाईंदसि, दोस्तनि यारनि खे ॿुधाईंदसि, फेसबुक ते तुंहिंजो वीडियो रखंदसि, चवंदसि हे महिमान नवाज़ी कोन अथव, हिन जेका मां सां नाजाइज़ी कयूं, ज़ुल्म कया अथसि, हिन वटि भुलिजी बि ओता ते न वञिजोसि। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। हल हिकिड़े मगज़ जे करे केॾो मुंहिंजो तो मगज़ खाधो आहे। 3 ॾींहं रहियो पए, तोखे चांहि मानी बिस्कुट पापा नाश्ता न पिया मिलनि। उहे ॻाल्हियूं तोखे विसरी अचनि, मगज़ न ख़राब त एॾो घटि वधि थो ॻाल्हाए, हर राति खे थो फोन करे। ईअं थी थो आहे। मूंखे तूं राति चई छॾियां त मूंखे 10 बजे न उथारिजांइ, सुबुह जो मां मगज़ खाईंदुमि, पहिरियों चांहि पीअंदुमि, कुझु त चवे हा न। हर 3 ॾींहं रहियो पियो, मां तोखे तकलीफ़ ॾिनी आहे। आख़िरी ॾींहं ते हिकु तव्हांखे राहियूं कंहिंजी फोन आहे? अदा अदा अंडो आहे छा आहे? अंडो नाश्ते में चाय। नाश्ते में छा आहे? अंडो। हैं? अंडो अंडो यार हिकिड़ो मिनट साथ खिलाए तो। हिकिड़ो मिनट वरी चइजांइ मां आधे ॾे कयां फोन, वरी इहो चइजांइ छो थो चईं हिते छो चयो अधे वारे खे मूं वटि राही जा न छो चयो यार? ॿीहर न चइजांइ भाईजन, असां न यार छा थियो?